महिरबानी अदा। ये जेको अॼु हिते वालार थियो कमाल खान जोखी ॻोठ जी भरपासे में हुते बहरिया जी जेका सिक्योरिटी हो उन सां मक़ामी पुलिस बि गॾु हुई। उन्हनि हुते जेको आहे ॻोठाणनि ते सिधो फायरिंग किया, जंहिंमें असांजा 3 नौजवान ज़ख़्मी थिया आहिनि। इन नौजवाननि जी ॿिनि जी हालत तमामु ज़्यादा ख़राबु आहे। उन्हनि खे असां अस्पताल मोकिले छॾियो आहे। असां हींअर हिते गडाप थाणे ते मौजूदु आहियूं। इन्हनि खे असां चयो आहे त बहरिया टाउन जी जेका इंतिज़ामिया आहे, जेका इहा ॾाढ कई आहे, जेका इहा ज़ुल्म कई आहे, इन्हनि जे ख़िलाफ़ु FIR काटी वञे ऐं जेको आहे असांखे इन छोकिरनि खे एडमिट करण लाइ सर्टिफिकेट इशू कयो वञे। पर हीअ अञा ताईं कॾहिं चवनि था असांजो SHO कोन्हे, कॾहिं चवनि था असांजो को ऑफिसर हीअ ऑफिसर कोन्हे, असांखे मथां का इंस्ट्रक्शन कोन्हे। अञा ताईं असांखे इन्हनि जेको आहे न FIR कयो आहे, न जेको आहे मेडिकल लाइ सर्टिफिकेट अलॉट कयो आहे। असीं लॻा पिया आहियूं, हिते मौजूदु आहियूं ऐं असां पंहिंजे जेको मलीर जा मारोड़ा आहिनि, मलीर जा जेके हमदर्द आहिनि, सिंध जा जेके हमदर्द आहिनि, सिंध जा जेके हॾडोकी आहिनि, उन सभिनी खे अपील था कयूं त हिते पहुचनि असां वटि ऐं जेको आहे हिननि खे असां मजबूर कयूं त हू बहरिया टाउन इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु FIR कनि। अच्छा सर, असां ॿुधो आहे त बहरिया टाउन वारा कुझु माण्हू जेको ॻोठणनि खे अगवा करे खणी आहिनि, छा अहिड़ा वाक़ई आया आहिनि? हा, 2 छोकिरा अगवा कयूं न, हिते आंदा हुन हथु बदिलियो आहे, असां हुननि खे बरामद कयो। अच्छा, उन्हनि अगवा कया हुआ, ज़ख़्मी करे हिते आंदा आहियूं त हुननि ख़िलाफ़ु FIR कंदासीं। पोइ असां ज़बरदस्ती उन्हनि खे वाज़ियाब कयो हिननि खां ऐं उन्हनि खे अस्पताल मोकिले छॾियो। अच्छा, हुनजो नालो ॿुधाइजो सर। नालो हिकिड़े छोकिरे जो आहे शौकत ख़ासकेली आहे, ॿिए छोकिरे जोखियो जानशेर जोखियो। इन ॿिन्ही खे असां बाज़ियाब कयो, इन ॿिन्ही खे असां थाणे पंहिंजो अस्पताल मोकिले छॾियो, थाणे खां बाज़ियाब करायो। बहरिया टाउन जी इंतिज़ामिया उन्हनि सां गॾु हुई। हिते असांजो उन्हनि सां मुमारी बि थियो, फॾो बि थियो, असां ज़ोरी ज़बरदस्ती उन्हनि खे हिननि खां बाज़ियाब करायो। अच्छा, उहो FIR कराइण आया? FIR हा बंदि कराइण आया हुआ, उन्हनि खे ज़ख़्मी हालत में बंदि कराइण आया। अच्छा, पुलिस हुननि जी FIR त कोन्हे वरिती न? पुलिस अञा ख़बर कोन्हे, पर बज़ाहिर असांजे साम्हूं त चवनि था असां कोन वरिती, लेकिन हिननि जो भरोसो कोन्हे की असां सभिनी खे FIR कंदा आहियूं। हीअ कंदा रहिया आहिनि, पहिरें बि असांजो FIR आहिनि, पहिरें बि असां 8 सालनि खां जदोजहद में आहियूं। इंशाअल्लाह असां पंहिंजे आवाम सां गॾु आहियूं, गॾु बीठल आहियूं ऐं सिंध जी आवाम सां अपील आहे त हिन राकास जे ख़िलाफ़ु असांजो साथ ॾियनि ऐं असां जेको जदोजहद कई आहे, उहा जदोजहद जेको आहे हिते जी ज़मीनूं बचाइण लाइ, हिते जा नंग दंग बचाइण जे लाइ असां सिंध जी आवाम खे अपील था कयूं त असांजी मदद कयूं।